अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो फैज़ान शेख अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह पढ़ी या ॿुधी वठे उनखे क़ादरी सिलसिले जे बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जे फैज़ान सां मालामाल फ़रमाए ऐं बेहिसाब बख़्शे करे गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जो जन्नतुल फिरदौस में पाड़ो नसीब फरमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। अज़ाबे क़ब्र जो हिकु सबब ज़बान जी बेहतियाती। हज़रत अबू बकर शिबली बगदादी फ़रमाईंदा आहिनि, मूं पंहिंजे पाड़ेसिरी खे ख़्वाब में ॾिसी पुछियो, मा फ़अलल्लाहु बिक, यानी अल्लाह पाक तव्हां सां कहिड़ो मामिलो फ़रमायो। उन वराणियो, मां ख़ौफ़नाक मामलनि खां घबराइजी वियुसि। मुनकिर नकीर जे सुवालनि जा जवाब बि मूंखां न थे बणिजी सघिया। मूं दिलि में ख़्यालु कयो त शायदि मुंहिंजो ख़ातिमो ईमान ते न थियो आहे। एतिरे में आवाज़ु आयो, दुनिया में ज़बान जे गैर ज़रूरी इस्तेमाल जे करे तोखे हीअ सज़ा ॾिनी पई वञे। हाणे अज़ाब जा मलाइक मूं ॾांहुं वधिया। एतिरे में हिकु ख़ुशबूदार ऐं ख़ूबसूरत बुज़ुर्ग मुंहिंजे ऐं अज़ाब जे विच में हाइल यानी पर्दो थी विया ऐं उन मूंखे मुनकर नकीर जा सुवालनि जा जवाब यादि ॾियारिया ऐं मूं उन्हीअ तरह जवाब ॾेई छॾिया त अज़ाब मूंखां परे थी वियो। मूं उन बुज़ुर्ग खे अर्ज़ु कयो, अल्लाह पाक तव्हां ते रहम फ़रमाए, तव्हां केरु आहियो? फ़रमायाऊं, मां उहो शख़्स आहियां जंहिंखे तुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ण जी बरकत सां पैदा कयो वियो आहे ऐं मूंखे हर मुसीबत जे वक़्तु तुंहिंजी मदद करण लाइ मुक़ररु कयो वियो आहे। तुम्हारा नाम मुसीबत में जब लिया होगा, हमारा बिगड़ा हुआ काम बन गया होगा। सुभान अल्लाह। घणे दुरूद शरीफ़ पढ़ण जी बरकत सां मदद करण जे लाइ जॾहिं क़ब्र में दुरूद पाक अची सघे थो त साहिब दुरूद अल्लाह पाक जा प्यारा रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम छो नथा अची सघनि। बारगाह रिसालत में फ़रियाद आहे, मैं गोर अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका, रोशन मेरी तुरबत को लिल्लाह शाह करना, जब नज़ा का वक्त आए दीदार अता करना। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। क़ादरी सिलसिले जो शान। तरीक़त में कई मशहूर बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जा सिलसिला आहिनि, मसलन क़ादरिया, चिश्तिया, नक्शबंदिया ऐं सुहरवर्दिया वग़ैरह। पर मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा रदी अल्लाह ताला अन्हु मां हलण वारो सैयदी व मुर्शिदी हज़रत गौसुल आज़म शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जो क़ादरी सिलसिलो पंहिंजो मिसाल पाण ई आहे। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह शान गौसे पाक बयान कंदे पंहिंजे नातिया किताब हदायक़ बख़्शिश में लिखनि था, ये चिश्ती सुहरवर्दी नक्शबंदी हर एक तेरी तरफ माइल है या गौस, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सिलसिले आलिया क़ादरिया जो 13हों बुज़ुर्ग। सिलसिले आलिया क़ादरिया जो 13हों बुज़ुर्ग हज़रत शेख अब्दुल वाहिद हम्बली बिन अब्दुल अज़ीज़ तमीमी बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह आहे। पाण ई खेनि वालिद मोहतरम हज़रत अब्दुल अज़ीज़ तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे वक़्त जा अज़ीम बुज़ुर्ग सूफ़ी बासफ़ा ऐं वली कामिल हुआ। शेख अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह जी विलादत मुबारका 22 रजबुल मुरज्जब 342 हिजरी जुमे जे ॾींहुं असर जे वक़्तु यमन में थी। वालिदैन करीमैन जे यमन में रिहाइश पज़ीर हुअण सबबि संदन खे यमनी बि चयो वञे थो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी कुनियत अबुल फ़ज़ल ऐं लक़ब ज़ैनुद्दीन यानी दीन जी ज़ीनत आहे। खेनि तमीमी इन करे चयो वञे थो जो संदन ताल्लुक़ अरब शरीफ़ जे इज़्ज़तदार कबीले बनु तमीम सां हो। हीउ उहो ई मुबारक कबीलो आहे जंहिंसां मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ताल्लुक़ आहे। बनु तमीम अरब में हज़रत इस्माइल जी औलाद मां आहिनि ऐं तमीम उन कबीले जे मोरस आला यानी जद्द आला जो नालो आहे। कबीले बनु तमीम जो शान बज़ुबान रहमत आलमियान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।
ही कबीलो केतिरे क़दुरु अज़मत ऐं शान वारो आहे जो अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां कबीले बनु तमीम जे बारे में पुछियो वियो त पाण इरशाद फरमायाऊं, उहो ॻाढ़े जबल या वॾियुनि वॾियुनि फुड़ियुनि वारी बारिश वांगुरु आहे। हिन सां दुश्मनी करण वारो हिन खे नुक़सानु नथो पहुचाए सघे। कुझु माण्हुनि अर्ज़ु कयो, बनु तमीम केरु आहिनि? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह पाक बनु तमीम सां सिर्फ़ु भलाई जो इरादो फरमाईंदो आहे। हू वॾनि मथनि वारा, ज़्यादा अक़लमंद, साबित कदम, दज्जाल सां सख़्ती सां जंग करण वारा ऐं आख़िरी ज़माने में हक़ जा मददगार हूंदा। दज्जाल ते सभ खां सख़्तु केरु? हिकु ॿी रिवायत में आहे त साहिबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, मां 3 सबबनि जे करे बनु तमीम सां मुहबत कंदो रहियुसि जो मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे उन्हनि जे मुतलिक़ फरमाईंदे ॿुधो त ही माण्हू मुंहिंजी उम्मत में दज्जाल ते सख़्तु तरीन हूंदा। उन्हनि जा सदका आया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही असांजी क़ौम जा सदका आहिनि। बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि बनु तमीम जी हिकु कनीज़ यानी बानी हुई त पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन्हीअ खे आज़ादु करे छॾियो छो त ही हज़रत इस्माईल जी औलाद मां आहे। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जी शरह में फरमाइनि था, दज्जाल जे ख़ुरूज यानी निकिरण जे वक़्तु बनु तमीम तमामु घणा हूंदा। दज्जाल जो मुक़ाबिलो सभ खां वधीक उहे ई कंदा। ही मुक़ाबिलो उन्हनि जे ईमान जी मज़बूतीअ जो दलील आहे। मालूम थियो त कुझु फ़र्दनि जी अज़मत जे करे सॼी क़ौम खे अज़मत मिली वेंदी आहे। तोड़े जो उहे फ़र्द हाणे हुजनि या पहिरियां थी चुका हुजनि या आईंदा थियण वारा हुजनि। हिते 3 क़िस्म जी अज़मत आहे जो दज्जाल सां मुक़ाबिलो करण वारा तमीमी क़यामत जे क़रीब हूंदा, पर उन क़ौम जो एतिराम महबत अॼु खां आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बनु तमीम खे पंहिंजी क़ौम फरमायो। उन निस्बत सां उन्हनि जी अज़मत खे 4 चंड लॻी विया। ख़्यालु रहे त हम मज़हब, हम मशरब, हम वतन, हम पेशा, हम नसब, हम ज़बान, हम उस्ताद, हम पीरान सभिनी खे क़ौम चयो वेंदो आहे। हिते हम वतन या हम ज़बान जे माना जे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमीम खे असांजी क़ौम फरमायो, न त बनु तमीम करशी हाशमी न आहिनि। शजरे कादरिया रज़विया अत्तारिया में ज़िक्र खैर, बहर शिबली शेर हक दुनिया के कुत्तों से बचा, एक का रख अब्द वाहिद बेरिया के वास्ते। अल्फाज माना, बहरे यानि वास्ते, शेर हक यानि खुदा जो शेर, दुनिया के कुत्तों यानि माल ऐं दौलत जा हरीस, अब्द माना बानो, बेरिया माना मुखलिस। दुआए आशा जो मफ़हूम ही थियो, या अल्लाह पाक मूंखे पंहिंजे शेर हज़रत अबू बकर शिबली रहमतुल्लाह ताला जे सदके दुनिया जे कुत्तनि यानि माल ऐं दौलत जे लालचिन खां बचाए ऐं हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला जे वास्ते मूंखे हिकु दर जो बणाए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वज़ाहत, अब्दुल वाहिद जी माना आहे हिकु ख़ुदा जो बानो। जेतोणीकि अब्दुल वाहिद ही बुज़ुर्ग जो नालो आहे, सां गॾु हिकु जो रख दुआ घुरण में ही मुनासिबत आहे त ॿिन्ही कलमनि में हिकु जी माना आहे। हिदायत बख़्शिश में ज़िक्र खैर, ए आशिकान रसूल इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि भी हिकु फ़ारसी कलाम में हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि खां इस्तिग़ासो यानी फ़रियाद कई आहे। शेख अब्दुल वाहिदा राह में सूए वाहिद नुमा। तर्जुमो, ए असांजा शेख अब्दुल वाहिद असांजे रस्ते खे ख़ुदाए वहदहू ला शरीक लहू जी तरफ़ मोड़े छॾ ऐं असांखे उनजो रस्तो ॾेखारे छॾ। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। वालिद मोहतरम जो इल्मी मक़ाम, हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि जा वालिद मोहतरम अब्दुल अज़ीज़ बिन हारिस तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि 317 हिजरी में पैदा थिया। संदन कुनियत अबुल हसन आहे। पाण हम्बली उलमाए किराम ऐं जलीलुल क़दर माण्हुनि मां हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि इल्म फ़राइज़ ऐं उसूल ते किताब लिखिया आहिनि। 371 हिजरी ते ज़ुल्क़ादतुल हराम जे महीने में संदन इंतिकाल शरीफ़ थियो।
अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत थिए ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन जाही ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। संदन भाव के हवाले से दिलचस्प रिवायत। हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह जा भाव हज़रत अबुल फ़र्ज अब्दुल वहाब तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह हुआ। 553 हिजरी में पैदा थिया। हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह जे विसाल शरीफ़ का पोइ फ़तवाऊं ॾिनऊं ऐं बयानात फ़रमाया। बगदाद शरीफ़ जी मशहूर मस्जिद जामे मंसूर में संदन हम्बली मज़हब के मुताबिक़ मसलन ऐं बयाननि जो हल्को लगंदो हो। संदन एक रिवायत 9 वास्तन से मरवी है, जिनमें हर रावी के वालिद की कुनियत अब्दुल्ला हुई ऐं आखिरी रावी वह रिवायत हज़रत मौला अली मुश्किल कुशा रदी अल्लाह ताला अन्हु खां कई। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जो 425 हिजरी रबीउल अव्वल शरीफ़ में अंगारे जे रात इंतकाल शरीफ़ थियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जे साहिबजादे अबू मुहम्मद रिज़्क़ुल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह सदन जनाज़े की नमाज़ पढ़ाई ऐं सदन के हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार शरीफ़ के वेझो दफ़न किया वियो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत थिए ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन जाही ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भाईटिया भी फ़िक़्ह जा इमाम हुआ। हज़रत अब्दुल फ़ज़ल अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह जो भाईटियो हज़रत अबू मुहम्मद रिज़्क़ुल्लाह बिन अब्दुल वहाब रहमतुल्लाह ताला अलैह भी पंहिंजे वक़्त के वॾे हम्बली आलिमन सगुरन में हुआ। वॾा इबादत गुज़ार फ़सी ज़बान वारा पिण हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे वालिद मोहतरम के हल्के बयान के 450 हिजरी ताईं जामिया मस्जिद मंसूर में जारी रखियो। पोइ वो हल्को दारुल खिलाफ़ा बाबुल मरातिब में मुंतकिल थी वियो ऐं पोइ साल में 4 भेरा रजब शाबान जे बाबरकत महीनन में इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार शरीफ़ जे वेझो लगंदो हुयो, जंहिंमें माण्हुनि जो वॾो तइदाद संदन बयान ॿुधण जे लाइ हाज़िर थींदो हुयो। फ़िक़्ह हम्बली जा अज़ीम शान इमाम इमाम हाफ़िज़ शमसुद्दीन मोहम्मद बिन अहमद ज़हबी शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मशहूर किताब सीर आलामिन नुबला में लिखन था, हज़रत अबुल फ़ज़ल अब्दुल वाहिद बिन अब्दुल अज़ीज़ बिन हारिस तमीमी बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह हम्बली सिलसिले जा अज़ीम इमाम ऐं फ़क़ीहन में हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे वालिद मोहतरम हज़रत अब्दुल्ला बिन इसहाक़ खुरासानी अबू बकर नज्जाद ऐं अहमद बिन कामिल रहमतुल्लाह ताला अलैह खां हदीस पाक रिवायत कई। पाण रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत काज़ी अबू बकर बाकलानी रहमतुल्लाह ताला अलैह जा दोस्त हुआ ऐं उन्हनि सां महबत कंदा हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह इल्मुल कलाम ते हिकु किताब बनाम एतिक़ादुल इमाम मुनब्बल अबी अब्दुल्लाह अहमद बिन हम्बल भी तहरीर फरमायो है। अल्लामा अहमद बिन अली ख़तीब बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह संदन शान हिन रीत बयान फरमायो है त पाण रहमतुल्लाह ताला अलैह सदूक हुआ। सदूक फ़न्ने हदीस में एक इस्तिलाह आहे। नहर फ़रात पंहिंजा ख़ज़ाना खोले छॾींदी। कादरी सिलसिले जे अज़ीम बुज़ुर्ग हज़रत अबुल फ़ज़ल अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह जी सनद सां हिकु रिवायत ॿुधो, जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीत आहे। असांखे ख़बर ॾिनी अबुल फ़ज़ल अब्दुल वाहिद बिन अब्दुल अज़ीज़ बिन हारिस तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायाऊं त मोहम्मद बिन अब्दुल्ला शाफ़ई असांखे हदीस बयान कई। फरमायो मज़र बिन मोहम्मद असदी असांखे हदीस बयान कई। फरमायो त सईद बिन हफ़स असांखे हदीस बयान कई। फरमायो त ज़ुहैर बिन मुआविया रहमतुल्लाह ताला अलैह सुहैल बिन अबू सालेह खां हदीस पाक बयान कई ऐं उन्हनि पंहिंजे वालिद खां ऐं उन्हनि साहिबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हदीस पाक रिवायत कई त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, फ़ुरात मां सोन जा पहाड़ निकिरंदा, उन्हनि ते माण्हू पाण में जंग कंदा त हर 100 मां 99 माण्हू क़त्ल थी वेंदा। ए मुंहिंजा पुट, जेकर तूं उन ज़माने खे ॾिसी त तूं उन्हनि सां जंग करण वारनि मां
न थी जां। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हीअ हदीस पाक क़यामत जे निशानियुनि मां आहे त क़यामत जे क़रीब ईअं थींदो। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, कुझु शारिहनि फरमायो आहे त हिते जबल मां मुराद बेशुमार सोन आहे। हिन सोन ते सल्तनतूं जंग कंदियूं, अवाम विढ़ंदो। मतिलबु त सोन छा हूंदो? जंग ऐं लड़ाई जी पाड़ ऐं अल्लाह जो अज़ाब हूंदो। हर शख़्स इहा ई आस लॻाईंदो त शायदि हीउ सॼो मूंखे मिली वञे, हलो क़िस्मत आज़माए कयूं था, ऐं माण्हुनि सां विढ़ां थो। याद रखो वही बेअक़ल है अहमक है जो कसरत माल की चाहत में मरा जाता है। अपनी उल्फत का मुझे जाम पिला दो साकी, कल्ब दुनिया की मोहब्बत में फंसा जाता है। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात। अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जी सोहबत हज़रत अबुल फ़ज़ल अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह खे हासिल हुई। हिकु भेरे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम पाण रहमतुल्लाह ताला अलैह खे हिकु ख़ारक अता करे दुआ ॾिनी त तूं अब्दुल वाहिद यानी हिकु ख़ुदा जो बानो आहीं, अल्लाह पाक तुंहिंजी उम्र में बरकत ॾिए। बहर शिबली शेर हक दुनिया के कुत्तों से बचा, एक का रख अब्द वाहिद बेरिया के वास्ते। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जे सीगे जी सूरत में ज़िक्र ख़ैर। मुंहिंजे आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह खे केतिरनि ई सिलसिलनि सां इजाज़त ऐं खिलाफ़त हासिल हुई। पाण अरबी, उर्दू ऐं फ़ारसी ज़बान में मुख़्तलिफ़ तरीक़त जे सिलसिलनि जा शजरा तहरीर फ़रमाया आहिनि। हिकु शजरो शरीफ़ पाण मुकमल अरबी में दुरूद शरीफ़ जे सीगे जे अंदाज़ में लिखियो आहे। उन में पाण कादरी, रज़वी, अतारी सिलसिले जे 13 बुज़ुर्ग हज़रत अबुल फ़ज़ल अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला जो ज़िक्र कुझु हीअं कयो आहे। अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अलैहि व अलैहिम व अलल मौला शैख़ अबिल फ़ज़ल अब्दुल वाहिद। अहिड़ीअ तरह पाण रहमतुल्लाह ताला अलैह जेको शजरो मुबारक चिश्तिया, निज़ामिया, बरकातिया, रज़विया लिखियो आहे, उन में हिननि जे वसीले सां बारगाह इलाहीअ में हीअं अर्ज़ु कनि था। एक निगाह लुत्फ़ व रहमत काहूं मौला मुल्तजी, एक का रख अब्द वाहिद बेरिया के वास्ते। 507 करामतूं। कादरी सिलसिले जे अज़ीम बुज़ुर्ग हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह केतिरा ई भेरा हरमैन तय्यबैन हाज़िरी ॾिनी। जेतोणीकि उमर मुबारक जो अक्सर हिस्सो बगदाद मुअल्ला में गुज़रियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह तक़वा, परहेज़गारी जा पेकर ऐं वॾा इबादत गुज़ार हुआ। संदन मुबारक आदतूं हज़रत अबू बकर शिबली रहमतुल्लाह ताला अलैह जहिड़ियूं हुयूं। ॼण पाण फ़ना फ़िल मुर्शिद यानी पीर मुर्शिद जे यादि में फ़ना हुआ। संदन ज़रिए कादरी सिलसिलो घणो आम थियो। कई माण्हू पाण रहमतुल्लाह ताला अलैह जूं बरकतूं हासिल कयूं। तवारीख़ आईना तसव्वुफ़ में आहे त संदन खां 507 करामतूं ज़ाहिर थियूं। पाण रहमतुल्लाह ताला अलैह सुन्नत मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते मज़बूतीअ सां अमल कंदा हुआ। सुन्नतुनि ते अमल। ए आशिकाने रसूल बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाह अलैहिम जी मुबारक ज़िंदगी सुन्नतुनि जो आईनो आहे। छो त क़ुरान करीम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उसवाए हसना यानी मुबारक ज़िंदगी खे असांजे लाइ बहितरीन नमूनो रोल मॉडल करार ॾिनो आहे। कादरी अतारी सिलसिले जे अज़ीम बुज़ुर्ग अमीर अहले सुन्नत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार कादरी ज़ियाई दामत बरकातुल आलिया, शेख शरीयत व शेख तरीक़त, आमिल सुन्नत, आलिम सुन्नत, पेकर सुन्नत आहिनि। बल्कि सुन्नत रसूल ते अमल करण में ऐं उनखे आम करण ई संदन जी सुञाणप आहे। अल्हम्दुलिल्लाह पाण दामत बरकातुल आलिया जे नेकी जी दावत जी बदौलत लखे इस्लामी भाइर ऐं भेनरूं सुन्नतुनि जा आमिल बणिया। करूं बेलोस खिदमत सुन्नतों की, शहागर लुत्फ़ मुझ पर आपका हो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। मुरीदीन ख़लीफ़ा। औलिया किराम रहमतुल्लाह अलैहिम जी मुबारक सीरत जे किताबनि जे मुताले मां हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह जे ख़लीफ़नि मां सिर्फ़ु हिकु मशहूर ख़लीफ़ो हज़रत अबुल फ़रह यूसुफ़ तरतोसी रहमतुल्लाह ताला अलैह जो ज़िक्र ख़ैर मिले थो। ऐं ही कादरी सिलसिले जा 14 बुज़ुर्ग आहिनि
तवारीख़ आईना तसव्वुफ़ में आहे त खेनि 15 ख़लीफ़ा असगर ऐं साहिब मजाज़ 18 हज़रात हुआ। वफ़ात शरीफ़ हज़रत अहमद बिन अली ख़तीब बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, कादरी सिलसिले जे अज़ीम बुज़ुर्ग इल्म ऐं अमल जे पेकर हज़रत अबुल फ़ज़ल अब्दुल वाहिद तमीमी हम्बली रहमतुल्लाह ताला अलैह जो इंतिकाल शरीफ़ 410 हिजरी सूमर शरीफ़ जे ॾींहुं ज़ुल्हिज्जतुल हराम जे आख़िरी ॾींहं में यानी 29 या 30 तारीख़ ते थियो। ऐं मूंखे मुंहिंजे वालिद मोहतरम ॿुधायो त जॾहिं संदन जनाज़ो मुबारक आंदो वियो त 50,000 माण्हुनि संदन जनाज़े निमाज़ अदा कई ऐं उन्हीअ ॾींहुं बाबुल हरब जे मक़बरे में हम्बली सिलसिले जे अज़ीम बुज़ुर्ग हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैह ऐं पंहिंजे वालिद मोहतरम हज़रत अब्दुल अज़ीज़ तमीमी रहमतुल्लाह ताला जी मज़ार शरीफ़ सां गॾु पाण रहमतुल्लाह ताला अलैह खे दफ़न कयो वियो। इमाम अहमद बिन हम्बल ऐं हज़रत अब्दुल वाहिद तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहिमा जे बारे में ही बि आहे त संदन मज़ारूं शरीफ़ दरियाए दजला जे किनारे ते हुयूं। दरियाए दजला में ॿोॾि जे करे मज़ारुनि मुबारकनि जो हिसो दरिया में अची वियो ऐं ईअं उन्हनि मज़ार मुबारकनि जी ज़ियारत हाणे नथी करे सघिजे। कादरी सिलसिले में मुरीद थियण जी बरकत। ए आशिकाने औलिया, कामिल पीर जे मुरीद थियण में दुनिया ऐं आख़िरत जो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे ऐं सिलसिले कादरिया रज़विया अतारिया जी त छा ॻाल्हि कजे। हिन सिलसिले जा बुज़ुर्ग शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार कादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया आहिनि। पाण आलिम बाअमल हुअण सां गॾोगॾु हुस्न अख़लाक़ में बेमिसाल आहिनि। हिन पुरफ़ितन दौर में संदन मुबारक ज़ात असांजे लाइ अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे। उहे इस्लामी भाइर या इस्लामी भेनरूं जेके अञा ताईं कंहिं जामे शराइत कामिल पीर जे सिलसिले में शामिल न आहिनि, उहे हिन नेमत उज़मा खे गनीमत ॼाणींदे फ़ौरन अमीर अहल सुन्नत जे ज़रिए हुज़ूर गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जा मुरीद बणिजी वञनि। इंशा अल्लाहुल करीम ॿिन्ही जहाननि में बेड़ो पार थींदो, छो त मुंहिंजा मुर्शिद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मूंखे हिकु तमामु वॾो रजिस्टर ॾिनो वियो जिन में मुंहिंजे क़यामत ताईं थींदड़ मुरीदनि जा नाला लिखियल हुया ऐं चयो वियो त हीअ सभु तव्हांजे हवाले कया विया आहिनि। पाण रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मूं जहन्नम ते मुक़रर फ़रिश्ते खां पुछियो, छा जहन्नम में मुंहिंजो को मुरीद बि आहे? उन्हनि जवाबु ॾिनो, न। पाण रहमतुल्लाह ताला अलैह वधीक फ़रमायो, मूंखे पंहिंजे परवरदिगार जी इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, मुंहिंजो हिमायत जो हथु मुंहिंजे मुरीद ते ईअं आहे जीअं आसमान ज़मीन ते छांव कयल आहे। जेकॾहिं मुंहिंजो मुरीद चङो न बि हुजे त छा थियो, अल्हम्दुलिल्लाह मां त चङो आहियां। मूंखे पंहिंजे पालण वारे जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, मां उन वक़्त ताईं रब जी बारगाह मां न हटंदुसि जेसिताईं पंहिंजे हिकु हिकु मुरीद खे जन्नत में दाख़िल न करायां। अल्लाह पाक मूंसां वाइदो फ़रमायो आहे त मुंहिंजे मुरीदनि ऐं मुंहिंजे दोस्तनि खे जन्नत में दाख़िल कंदो। त जेको बि पाण खे मुंहिंजो मुरीद चवे, मां उनखे क़बूल करे पंहिंजे मुरीदनि में शामिल करे वठंदो आहियां ऐं उन ॾांहुं पंहिंजी तवजो रखंदो आहियां। व्हाट्सएप जे ज़रिए मुरीद बणिजो। मुरीद थियणु या कंहिं ॿिए खे मुरीद कराइण वारे जे लाइ उनजो नालो, पीउ जे नाले समेत ऐं उमिरि लिखी करे हिन नंबर 0321 26 26 112 पाकिस्तान वारनि जे लाइ, पाकिस्तान खां ॿाहिरि वारनि जे लाइ +92 321 26 112 ते व्हाट्सएप कयो। हिन नंबर ते कॉल रिसीव नाहे थींदी, सिर्फ़ु टेक्स्ट लिखियल जी सूरत में तफ़सीलात मोकिलियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत शेख अब्दुल वाहिद बिन अब्दुल अज़ीज़ तमीमी बगदादी रहमतुल्लाह ताला जे शान में लिखियल कुझु फ़ारसी शेर, जिन में मुख़्तलिफ़ लक़बनि जे ज़रिए संदन वफ़ात जी तारीख़ जो क़तो बयानु कयो वियो आहे। जनाब अब्दुल वाहिद शेख अकबर के रोशन बुअद हम चूँ माह अनवर, चूँ ज़ी आलमे बफ़िरदोसे बरी रफ़्त, तू गुई माह दी ज़ेरे ज़मी रफ़्त, बतारीख़ विसाले आ गिरामी, बगू पीरे वलीउल्लाह नामी।
जनाब अब्दुल वाहिद शेख अकबर जो रोशन थे जैसे माह अनवर, जब इस आलम से वो फिरदौस बरी चला गया तो गोया दीन का चाँद ज़ेरे ज़मी चला गया। उन हज़रत की तारीख़ विसाल में तुम कहो पीरे वलीयुल्लाह नामी, यानी 425 हिजरी। 14 शेख तरीक़त 14 शेख तरीक़त सिलसिले कादरिया रज़विया अत्तारे जो 14 बुज़ुर्ग हज़रत शेख अब्दुल वाहिद तमीमी जो खलीफ़ो, हज़रत शेख अब्दुल फ़रह यूसुफ़ बिन अब्दुल्ला तरतूसी रहमतुल्लाह ताला अलैह आहिनि। पाण वक़्त जा कुतुब ऐं वॾे शान वारनि वलियुनि मां हुआ। पाण रहमतुल्लाह ताला जो मुबारक नालो यूसुफ़, कुनियत अबुल फ़रह, लक़ब अलाउद्दीन ऐं राहतुल मुस्लिमीन हो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह वॾे मर्तबे ऐं शान जा मालिक हुआ। संदन वालिद मोहतरम जो नालो मुबारक अब्दुल्ला बिन यूनुस रहमतुल्लाह ताला अलैह हो। अक्सर सीरत जे किताबनि में संदन विलादत शरीफ़ जो साल नाहे मिली सघियो, जेतोणीकि हिकु मक़ाम ते 15 रबीउल अव्वल 407 हिजरी लिखियल आहे। तरतूस शहर में विलादत ऐं संदन वालिदैन जे क़याम जी निस्बत सां तरतूसी चयो वेंदो आहे। शान ऐं अज़मत हज़रत शेख अबुल फ़रह तरतूसी रहमतुल्लाह ताला अलैह वॾा इबादत गुज़ार ऐं मुतवक्कल बुज़ुर्ग हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी दुनिया जी तरफ़ बिल्कुलु रग़बत ई न हुई। पाण पंहिंजे पीरो मुर्शिद हज़रत शेख अबुल फ़ज़ल अब्दुल वाहिद तमीमी खां खिलाफ़त जो ख़िरको पातो ऐं उन्हीअ जे नक्शे क़दम ते हलंदे कादरी सिलसिले जे फैज़ान खे दुनिया में आम फरमायो। वालिद मोहतरम हज़रत अब्दुल्ला बिन यूनुस रहमतुल्लाह ताला अलैह खां भी फैज़ान हासिल कयो ऐं हज़रत फ़ुज़ैल बिन इयाज़ रहमतुल्लाह ताला अलैह जी भी बाबरकत सोहबत पाताऊं। शजरे कादरिया रज़विया अत्तारिया में ज़िक्र खैर बुल फ़रह का सदका कर गम को फ़रह दे हुस्न साद। अल्फाज ऐं माना बुल फ़रह यानी ख़ुशी वारो, फ़रह यानी ख़ुशी, हुसन माना चङाई ऐं भलाई, साद माना ख़ुशबख़्ती। दुआया शेर जो मफ़हूम या अल्लाह पाक तोखे अबुल फ़रह मोहम्मद यूसुफ़ बिन अब्दुल्ला रहमतुल्लाह ताला अलैह जो वास्तो मुंहिंजे गमन खे ख़ुशियुनि में तब्दील करे छॾ। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिलचस्प मालूमात शजरे कादरी रज़वी अत्तारी जे हिन शेर जी ख़ूबी हीअ आहे त जंहिं बुज़ुर्ग जी जेका कुनियत ज़िक्र कई वई आहे उन्हीअ जी मुनासिबत सां दुआ घुरी वई आहे। मसलन अबुल फ़रह जो वसीलो पेश करे फ़रह यानी ख़ुशी तलब कई वई आहे। नालो ऐं मुद्दा में हीअ मुनासिबत आहे त ॿिन्हीअ में फ़रह जो लफ़्ज़ आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 700 करामतूं शरीफ़ तवारीख़ में आहे त पाण रहमतुल्लाह ताला अलैह खां तक़रीबन 700 करामतूं मनक़ूल आहिनि। इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह फ़ारसी शजरे में लिखनि था बेफ़रह रा बिल फ़रह तरतूसिया इमदाद कुन, यानी ए अबुल फ़रह तरतूसी रहमतुल्लाह ताला अलैह मूं जहिड़े नाख़ुश खे ख़ुशियूं अता फ़रमाए करे मुंहिंजी मदद फ़रमा। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जो मुबारक सिलसिलो खेनि मशहूर ख़लीफ़े हज़रत अबुल हसन हक्कारी रहमतुल्लाह ताला अलैह खां हलियो ऐं हज़रत अबुल हसन हक्कारी रहमतुल्लाह ताला अलैह सिलसिले कादरी रिज़वी अत्तारी जो 15हों बुज़ुर्ग भी आहे। रहमत इलाही लहण जो नुस्ख़ो हज़रत शेख अबुल फ़रह मोहम्मद यूसुफ़ बिन अब्दुल्ला रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था जेको बि अंगारे जी राति हिन वज़ीफ़े खे 80 भेरा पढ़े त उन ते अल्लाह पाक जी रहमत नाज़िल थींदी। उहो वज़ीफ़ो हीअ आहे या रऊफ़ अंतल्लज़ी ला तरुद्दुल मुहताजीन वल मसाकीन महरूमन मिन बाबिही। तर्जुमो ए मेहरबान ज़ात जेका मुहताजन ऐं मिसकीननि खे पंहिंजे दर तां ख़ाली नाहे मोटाईंदी। तू वाली है हर बेकस का, तू हामी है हर बेबस का, हर एक के लिए दर तेरा खुला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ये सालिक मुजरिम आया है और खाली झोली लाया है, दे सदका रहमत आलम का सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। वफ़ात शरीफ़ 3 शाबान मुअज़्ज़म 447 हिजरी जो पाण रहमतुल्लाह ताला अलैह जो विसाल शरीफ़ थियो। संदन मज़ार शरीफ़ तरतूस में आहे। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जे दुरूद जे अंदाज़ में लिखियल शजरे में असांजे उन पीरो मुर्शिद जो ज़िक्र मुबारक कुछ हिन तरह आहे अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अलैहि
व अलैहिम व अलल मौला शेख अबिल फरह तरतूसी रदियल्लाहु ताला अन्हु। हदायत के बख्शिश में आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह एक मकाम ते खलीफ़े शाह आले रसूल हज़रत अबुल हसनैन नूरी रहमतुल्लाह ताला जी शान में एक मनकबत लिखी है। उनमें हज़रत शेख अबुल फरह रहमतुल्लाह ताला अलैह जे वसीले से कुछ हीअं अर्ज़ कन था। बुल फरह के लिए फरह दे दे गम, बुल फरह के लिए फरह दे दे गम ने घेरा है अहमद नूरी। यानी ए अहमद नूरी रहमतुल्लाह अलैह मूंखे गमन घेरियो आहे, तव्हां हज़रत अबुल फरह तरतूसी रहमतुल्लाह ताला जे सदके मूंखे खुशियों अता फरमाए छॾियो। मुझे दोनों आलम की खुशियाँ अता हों, मिटा दे ज़माने के गम या इलाही। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि।